खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बरसातूं पवण खे 1 महीनो खां मथे जो टाइम गुज़री वियो आहे। खिपरो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी निकिरी न सघियो आहे, जॾहिं त खिपरो जे मेन गवर्नमेंट हाई स्कूल पाणी जे लपेट हेठि अची वियो आहे, जिथे ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। स्कूल जे ग्राउंड में पाणी तला जो ॾेख ॾियण लॻो आहे। खिपरो जे गवर्नमेंट हाई स्कूल ग्राउंड में पाणी ओवर थियण सबबि क्लासनि में दाख़िल थी वियो आहे। क्लासनि में मौजूद फर्नीचर पिण मसमार थियण लॻो आहे, जॾहिं त गवर्नमेंट हाई स्कूल जा उस्ताद घरनि ताईं महदूद थी विया आहिनि ऐं ॿारड़ा शहर में पंहिंजो वक़्तु विञाइण में मसरूफ़ थी विया आहिनि। इन मौक़े ते खिपरो जे शहरनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त खिपरो जे गवर्नमेंट हाई स्कूल जो पाणी हंगामी बुनियादनि ते नेकाल कयो वञे, जीअं इलाइक़े वासियुनि जा ॿार तालीम हासिल करे पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघनि। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश, KBC अवामी न्यूज़, खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।